अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां हिरा अब्बासी हलंदासीं लोकल न्यूज़ जी तरफ़। ठारू शाहपुर ॻोठ ॿुधल सोलंगीअ में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ स्कूल केज फाउंडेशन में सालियाना इम्तिहान में पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि जे मान में पुरवकार तक़रीब कोठाई वई। तक़रीब में पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में इनाम ॾिना विया, जॾहिं त शागिर्दनि में तक़रीरी मुक़ाबला पिणु कराया विया। प्रोग्राम में सिंध एजुकेशन फाउंडेशन ज़िले नौशरो फिरोज़ जे हेड महबूब मक्सी, डीओ नौशरो फिरोज़, करीम बख्श सियाल, इम्तियाज़ हुसैन शाह बुखारी, गुलाम शबीर अब्बासी ऐं स्कूल पार्टनर राशिद अली सोलंकी शिरकत कई। उन मौक़े ते आयल महिमाननि पारां शागिर्दनि में इनाम तक़सीम कया विया। तलहार लॻ ॻोठ बूरो जे रहवासियुनि तमाची कोली संदसि घरवारीअ सां गॾु प्रेस क्लब तलहार पहुची एहतिजाज कंदे चयो आहे त 3 ॾींहं अॻु राति जो 1 वॻे बासरनि असांजे घर में दाख़िल थी बिस्तरे ते सुतल नौजवान औरत नवी ॻोल्हण में अची हथ विधा। नवीअ जे रड़ियुनि ते असां सुजाॻ थियासीं त ही भॼी विया ऐं सुबुह जो असां राजू खानाणी थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई, जंहिं ते पुलिस असां खां 2000 रुपया तेल जा वरिता, पर उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो। हिननि चयो त असांजो 1.5 लख जो फसल बीठल आहे, 1 लख रुपया बचत ऐं 5 लख रुपयनि वारे मींहं आहे, जेके ही बासर फॿाइण ऐं असांजे घर में खिड़ी तंग करे लॾाइण चाहिनि था। हिननि चयो त असांखे हिननि मां जान ऐं माल जो ख़तरो आहे। हिननि सेशन जज बदीन एसएसपी बदीन खां मुतालबो कयो त असां हारियुनि खे तहफ़ुज़ फराहम करे बासर माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। दड़ो पुलिस ख़िलाफ़ पीपी अॻवाननि ऐं जियालनि एहतिजाज कंदे 4 कलाक कराची हैदराबाद रोड बंदि करे छॾियो। दड़ो शहर में कुछ ॾींहं दड़ो पुलिस पारां वापारियुनि ते मंशियात जूं FIR दाख़िल करण खां पोइ पीपीए जे झूने अॻवान ऐं अॻूणे MNA अरबाब वज़ीर मेमण पारां SHO दड़ो सां ॻाल्हियुनि बाद थियल तल्ख़ कलामीअ वारे मामले खां पोइ अॻवान अरबाब वज़ीर मेमण दड़ो सूज़ स्टाफ ते समेत पीपी कारकुननि ऐं शहरनि सां गॾु एहतिजाज करे SHO दड़ो ख़िलाफ़ धरणो हयो। हिन चयो त SHO दड़ो पंहिंजी कारगुज़ारी कंदे रिकॉर्ड ठाहिण लाइ दड़ो जे ग़रीब मज़दूरनि खे मंशियात फ़रोश ॼाणाए मथनि मंशियात जूं कूड़ियूं FIR दाख़िल कयूं आहिनि ऐं वॾनि मंशियात फ़रोशनि खां वॾियूं मंथलियूं वठी खेनि मंशियात हलाइण जी खुली छूट ॾेई छॾी आहे। हिन चयो त SHO ख़िलाफ़ क़दम खणी शहरनि ख़िलाफ़ वठ पकड़ बंदि कई वञे। नौशरो फिरोज़ लॻ ॻोठ अलहदाद ख़ान आलमाणी, ॻोठ राणो ख़ान आलमाणी ऐं ॻोठ सिराई मोहब्बत ख़ान आलमाणीअ जे रहवासियुनि एहतिजाज कंदे चयो आहे त तारीख़ी क़ब्रिस्तान सैयद ॾिनल शाह नाले जेको केतिरनि ई भर पासे वारनि ॻोठनि जो गॾियल क़दीमी क़ब्रिस्तान आहे, जंहिंजी ज़मीन ते इलाइक़े जा कुझ बासर माण्हू कब्ज़ो करे रहिया आहिनि, पर इंतिज़ामिया समेत लाॻापियल इख़्तियारियूं को बि नोटिस वठण जे लाइ तयार न आहिनि। हिननि चयो त क़ब्रिस्तान तां कब्ज़ो ख़ाली करायो वञे। गंबड़ भरिसां हिंगोरजा में JWC जे सॾ ते JWC जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी साफ़ी शौकत नुनारी, गुलाम हुसैन चांग ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में मच्छर चौक हिंगोरजा खां हिकु वॾी रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे क़ौमी शाहराह जे गेट आॾो पहुती। रैलीअ खे ख़िताब कंदे शौकत नुनारी ऐं गुलाम हुसैन चांग चयो त धाड़ेलनि पारां 4 सालनि जे मासूम ॿार जाफ़र भुट्टो खे अगवा कंदे 2.5 महीननि खां बि वधीक अरिसो गुज़री चुको आहे, पर पुलिस हुन खे बाज़ियाब कराए न सघी आहे। मासूम ॿार खे बाज़ियाब न करायो वियो त एहतिजाज जारी रहंदो। अक़लियती मामलनि जे सूबाई वज़ीर ज्ञान चंद इसराणी चयो आहे त दुनिया जो हर मज़हब मोहबत, भाईचारी ऐं अमन जो सबक़ ॾिए थो। पाकिस्तान में अक़लियती वधीक महफ़ूज़ आहिनि ऐं हिते हर कंहिं खे पंहिंजो मज़हबी रस्मूं ऐं इबादतूं करण जी मुकमल आज़ादी हासिल आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन अक़लियती मामलनि वारे खाते तहत थाणो बुला खान गुरु मंगल जे आश्रम जे अॾावती कम जी पीढ़ जो पथर रखण, रोड, सोलर लाइट्स जे हवाले सां मुनक़िद कयल तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। उन मौक़े ते रहवासियुनि पारां सूबाई वज़ीर जी गुल निछावर करे शानदार आजियां कई वई। टंडो आदम में नारी मुस्कान सूमरो ते तेज़ाब भारे फरार थियल नवीद सूमरो खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारीअ लाइ टंडो आदम में सियासी समाजी धुरियुनि पारां एहतिजाज कया विया हुआ, जंहिंखां पोइ अवामी दबाव ते पुलिस खे सॼी गिरफ़्तार करे वरितो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त मुस्कान सूमरो ते तेज़ाब हारींदड़ नवीद सूमरो जे केस जी सही नमूने जांच करे जवाबदार खे सज़ा ॾियारी वञे। गंबड़ भरिसां जादू वहण लिंक रोड ते तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर जे नतीजे में 2 ॿारनि समेत 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में महबूब बहलीम, आतिफ इसरा बहलीम शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे गंबट गेम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नाज़रीन, हे हिन वक़्त ताईं जूं इलाक़ाई ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।